नासिन आई सिंध जावेद आलिम मोढो चयो आहे त कुझु सरदार ॾोहारियुनि जी पुठ भराई कनि था। ज़मीन ते कब्ज़नि लाइ ॾोहारियुनि खे इस्तेमालु कयो वञे थो। धाड़ियल गिरी जे ख़ात्मे जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। धाड़ियल सरेंडर कनि या अंजाम लाइ तयारु थियनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आई सिंध चयो आहे त हिकु हफ़्ते दौरान 27 ॾोहारी मारिया आहिनि ऐं 82 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। 123 धाड़ियलनि हथियार फिटा कया आहिनि। आई सिंध जावेद आलिम मोढो वधीक चयो आहे त नादिर जमाली वाक़े जी अदालती जांच जारी आहे। एसएसपी दादू ॾोहारी साबित थियो त कार्रवाई कंदासीं। कोट लालू में माणिजी वियल 3 ॼणा ॾोहनि में मुलविस हुआ। जहिड़ी तरह वाक़ियो पेश आयो आहे उन जी जांच कराई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। आई सिंध जावेद आलिम मोढो चयो आहे त कुझु सरदार ॾोहारियुनि जी पुठ भराई कनि था। ज़मीननि ते कब्ज़नि लाइ ॾोहारियुनि खे इस्तेमालु कयो वञे थो। धाड़ियल गिरी जे ख़ात्मे जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। धाड़ियल सरेंडर कनि या अंजाम लाइ तयारु थियनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आई सिंध चयो आहे त हिकु हफ़्ते दौरान 27 ॾोहारी मारिया आहिनि ऐं 82 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। 123 धाड़ियलनि हथियार फिटा कया आहिनि। आई सिंध जावेद आलिम मोढो वधीक चयो आहे त नादिर जमाली वाक़े जी अदालती जांच जारी आहे। एसएसपी दादू ॾोहारी साबित थियो त कार्रवाई कंदासीं। कोट लालू में माणिजी वियल 3 ॼणा ॾोहनि में मुलविस हुआ। जहिड़ी तरह वाक़ियो पेश आयो आहे उन जी जांच कराई वेंदी।